इनपुट खां पोइ ॿिए नंबर ते अचे थी जारी अमल यानी प्रोसेसिंग। व्हाट इज प्रोसेसिंग? कंप्यूटर खां को बि कमु वठण जे लाइ इनपुट तौरु डेटा ऐं हुकुम दाख़िल कया वेंदा आहिनि ऐं कंप्यूटर मिलियल हुकुमनि जे मुताबिक़ असांखे घुर्बल रिज़ल्ट ॾियण जे लाइ डेटा ते अमल कंदो आहे। उन खे जारी अमल यानी प्रोसेसिंग चयो वेंदो आहे। प्रोसेसिंग खे कंप्यूटर जो सोचण बि चई सघिजे थो, पर कंप्यूटर जे सोचण जे अमल खे इंसान जी सोच जे अमल खां घणो तब्दील आहे। इंसानी सोच हालतुनि जे मुताबिक़ तब्दील थींदियूं आहिनि, पर कंप्यूटर ते आसपास जे हालतुनि जो को बि असर नाहे थींदो, पर उहो सिर्फ़ इंसानी हिदायतुनि ते अमल करण जो पाबंद आहे। कंप्यूटर जो सोचण या प्रोसेसिंग इंसानी ज़हन जे निस्बत इंतहाई तेज़ आहे। मिसाल तौरु, अवां रियाज़ीअ जो को सुवाल पंहिंजे ज़हन खे इस्तेमाल करे 10 मिंटनि में हल करियो था, पर कंप्यूटर उन ई सवाल खे 1 सेकंड खां बि घटि वक़्त में हल करे सघे थो। इहो ई कंप्यूटर जो कमाल आहे। हिते असां कुझु अहिड़ियुनि डिवाइसनि जे मुतलिक़ ॼाण जेकी प्रोसेसिंग जे दौरान इस्तेमाल थींदा आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदासीं। इन में सभ खां पहिरियां अचे थो सिस्टम यूनिट। व्हाट इज सिस्टम यूनिट? सिस्टम यूनिट छा आहे? सिस्टम यूनिट कंप्यूटर जो सभ खां अहम हिसो आहे, छो त कंप्यूटर ते तमामु कम उन जे ज़रिए कया वेंदा आहिनि। सिस्टम यूनिट हिकु अहिड़ो डिवाइस आहे जेको केतिरनि ई हार्डवेयर्स ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं उन्हनि हार्डवेयर्स जे ज़रिए कम खे सर अंजाम ॾींदो आहे। सिस्टम जे अंदरि केतिरा ई नंढा नंढा डिवाइसिस हूंदा आहिनि, जिन मां कुझु ख़ासि डिवाइसिस जो मुख़्तसर तारीफ़ करणु हिते निहायत ज़रूरी आहे। नंबर पहिरियों, मदरबोर्ड। सिस्टम यूनिट जे बारे में असां ॼाणे चुका आहियूं त सिस्टम यूनिट में प्रोसेसिंग जो अमल मुख़्तलिफ़ डिवाइसिस जे गॾियल रद्द अमल जे करे कमु करे थो। असल में सिस्टम यूनिट में मौजूदु हिकु इलेक्ट्रिक औज़ार डिवाइस लॻल हूंदो आहे जंहिंखे मदरबोर्ड चयो वेंदो आहे। मदरबोर्ड में प्रोसेसिंग जे अमल कंदड़ औज़ारनि सां गॾु इनपुट ऐं आउटपुट जा मददगार औज़ार पिणु लॻल हूंदा आहिनि। उन करे असां चई सघूं था त कंप्यूटर जे सिस्टम यूनिट में हिन बोर्ड जी हैसियत हिकु माउ वांगुरु आहे। उन ई जे लाइ हिन खे मदरबोर्ड सॾिजे थो। मदरबोर्ड खां पोइ अचे थो प्रोसीसर। प्रोसीसर हिकु नंढड़ी चिप ते मुश्तमिल हूंदो आहे जेको मदरबोर्ड में लॻल हूंदो आहे। असीं कंप्यूटर खे कंहिं कम जी हिदायत ॾींदा आहियूं त उहो मशीनी ज़बान में दाख़िल थी प्रोसीसर वटि पहुचंदी आहे। प्रोसीसर उन मिलियल हिदायत मुताबिक़ अमल कंदो आहे ऐं मिलियल नतीजे अहिड़े डिवाइस ॾे मोकिलींदो आहे जेको उन कम जे लाइ हूंदो आहे ऐं कंप्यूटर जी स्क्रीन ते ज़ाहिर करे छॾींदो आहे। हिकु कंप्यूटर केतिरी देर में मिलियल को कमु पूरो कंदो आहे, उन जो दारो मदार कंप्यूटर जे प्रोसीसर जी स्पीड ते हूंदो आहे। कंप्यूटर जो प्रोसीसर जेतिरो ताक़तवर हूंदो, कंप्यूटर जी तेज़ीअ सां कमु करण जी सलाहियत बि ओतिरी ई वधीक हूंदी। कंप्यूटर प्रोसीसर जी स्पीड मेगाहर्ट्ज़ ऐं गीगाहर्ट्ज़ में हूंदी आहे। प्रोसीसर खे कंप्यूटर जी दिलि बि चयो वेंदो आहे। मदरबोर्ड ऐं प्रोसीसर खां पोइ वारो अचे थो रैम जो। व्हाट इज़ रैम? रैम हिकु नंढी मेमोरी चिप हूंदी आहे ऐं मदरबोर्ड में लॻियल हूंदी आहे, जंहिं में उन प्रोग्राम जे मुतलिक़ मालूमात ऐं कमु आरज़ी वक़्त जे लाइ ज़ख़ीरो थींदी आहे।
जेको उन वक़्तु कंप्यूटर में हली रहंदो आहे। रैम जे इस्तेमाल जो फ़ाइदो इहो आहे त प्रोसेसर खे को बि कमु करण जे लाइ मालूमात जी तलाश लाइ बार बार बुनियादी मेमोरीअ में नथो वञिणो पवे, छो त कंप्यूटर ते को प्रोग्राम हलायो वेंदो आहे त उन प्रोग्राम मुतलिक़ मालूमात पहिरियां रैम में स्टोर थींदी आहे ऐं प्रोसेसर घुरबुर मालूमात उन ई रैम खां ई वठंदो आहे। जॾहिं कंप्यूटर खे बंदि कयो वेंदो आहे त रैम में स्टोर थियल डेटा अज़ खुद डिलीट थी वेंदी आहे। प्रोसेसर वांगुरु मेगा हर्ट्स ऐं गीगा हर्ट्स में हूंदी आहे। ही हुया कुझु इनपुट डिवाइसिस। हाणे कुझु रोशनी विझंदासीं आउटपुट डिवाइसिस ते। व्हाट इज़ आउटपुट डिवाइसिस? इनपुट ते को कमु करण खां पोइ जेको नतीजो या मालूमात मिलंदी आहे, कंप्यूटर उन्हीअ खे असांजे साम्हूं ज़ाहिर कंदो आहे। कंप्यूटर जे ज़ाहिर थींदड़ नतीजे या मालूमात खे आउटपुट सॾिबो आहे। आउटपुट अखरनि, अददनि, तस्वीरुनि या आवाज़ जी शिकिल में बि थी सघे थो। कुझु आउटपुट ज़ाहिर कंदड़ डिवाइसनि जो मुख़्तसर तारीफ़ कजे थो। आउटपुट डिवाइसिस मां सभ खां मेन तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे मॉनिटर। कंप्यूटर जो मॉनिटर टेलीविज़न या LCD वांगुरु हूंदो आहे। अवां कंप्यूटर जे ज़रिए जेको कमु कंदा आहियो, उन जो अक्स मॉनिटर जी स्क्रीन ते ज़ाहिर थींदो आहे ऐं उन्ही जे करे अवां थींदड़ कम में ग़लतियुनि खां वाक़ुफ़ रहंदा आहियो ऐं उन्ही कम खे उन वक़्तु सही बि करे सघो था। मिसाल, अगरि अवां कंप्यूटर में को डॉक्यूमेंट्स टाइप करे रहिया आहियो ऐं कुझु ग़लति टाइप थी रहियो आहे त मॉनिटर जी स्क्रीन ते ॾिसंदे अव्हां खे ख़बर पइजी वेंदी त कुझु ग़लति टाइप करे रहिया आहियूं, जंहिंखे अव्हां उन ई वक़्तु सही करे सघो था। इहो मुमकिन मॉनिटर जो ई आहे। अगरि मॉनिटर न हुजे त अव्हां खे ग़लतियुनि जो अहसास ई न थींदो ऐं कंहिं बि क़िस्म जो कमु सही माना में सर अंजाम न थी सघंदो। आउटपुट डिवाइस में ॿिए नंबर ते अचे थो प्रिंटर। अहिड़ी डेटा जेका अंगनि अखरनि या तस्वीर ते मुश्तमिल हुजे, उहा ॿिनि तरीक़नि सां ज़ाहिर थी सघे थी: सॉफ्ट कॉपी ऐं हार्ड कॉपी। अहिड़ी मालूमात या डेटा जेका नतीजे खां पोइ स्क्रीन ते ज़ाहिर थिए थी या डेटा स्टोर कई वई आहे, उन खे आउटपुट जी सॉफ्टवेयर कॉपी चयो वेंदो आहे ऐं जेका मालूमात या डेटा खे प्रिंटर जे ज़रिए कागज़ ते प्रिंट करे उन खे हार्ड कॉपी चयो वेंदो आहे। जेकॾहिं अव्हां खे कंप्यूटर ते ठाहियल कंहिं डॉक्यूमेंट्स जी हार्ड कॉपी जी ज़रूरत आहे त उन जे लाइ अव्हां खे प्रिंटर जी ज़रूरत पवंदी। मार्केट में मिलंदड़ प्रिंटर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था, जिन जो फंक्शन मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हर प्रिंटर जी रिज़ल्ट पंहिंजे हिसाब किताब सां थींदी आहे। कुझु कंपनियूं अहिड़ा सॉफ्टवेयर यूज़ कंदियूं आहिनि जिते बिलिंग घणी हूंदी आहे, उते डॉट मैट्रिक्स प्रिंटर यूज़ थींदो आहे। किथे लेज़र जेट प्रिंट यूज़ थींदो आहे जेको ब्लैक एंड वाइट हूंदो आहे। कुझु डॉक्यूमेंट्स कलर कॉपी में खपंदा आहिनि त उन खे इंकजेट प्रिंटर या लेज़र कलर प्रिंटर सॾियो वेंदो आहे। बहरहाल चवण जो मक़सदु त मार्केट में प्रिंटरनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जेके मुख़्तलिफ़ कमनि खे सर अंजाम ॾींदा आहिनि। मॉनिटर ऐं प्रिंटर खां सवाइ आउटपुट डिवाइसिस में अचे थो स्पीकर ऐं हेडफोन। अगरि अव्हां कंप्यूटर जे ज़रिए मौसीक़ी जो लुत्फ़ वठणु चाहियो था त उन मक़सद जे लाइ कंप्यूटर सां गॾु स्पीकर शामिल करणो पवंदो ऐं अगरि अव्हां चाहियो था त आवाज़ सिर्फ़ु अव्हां ताईं महदूद रहे ऐं ॿियो को फ़र्द उन सां डिस्टर्ब न थिए
त स्पीकर जी जाइ ते हेडफोन जो इस्तेमाल थींदो आहे। स्पीकर ऐं हेडफोन आउटपुट डिवाइसिस में गिणिया वेंदा आहिनि। असां हिते कुछ इनपुट ऐं आउटपुट डिवाइसनि जो ज़िक्र करे चुका आहियूं। ॾिठो वञे त कंप्यूटर टेक्नोलॉजीअ में इनपुट ऐं आउटपुट जा काफ़ी सारा ॿिया बि डिवाइस आहिनि, पर जेके बुनियादी हुया उन्हनि जो असां मुख़्तसर जाइज़ो वठी चुका आहियूं। इन्हनि सभिनी खां पोइ अचे थो स्टोरेज। व्हाट इज़ स्टोरेज? जॾहिं कंप्यूटर खे इनपुट जी शिकिल में को कमु ॾिनो वेंदो आहे त कंप्यूटर सभ खां पहिरियां डेटा खे कंहिं मुक़ररु कयल जाइ ते महफ़ूज़ कंदो आहे ऐं पोइ प्रोसेसिंग जो अमल कंदो आहे। प्रोसेसिंग जे अमल खां पोइ जेको नतीजो हासिल थींदो आहे उन खे बि कंप्यूटर बाद में इस्तेमाल थियण जे लाइ महफ़ूज़ रखंदो आहे। डेटा या मालूमात जे महफ़ूज़ करण जे अमल खे स्टोरेज चयो वेंदो आहे। स्टोरेज जा ॿ क़िस्म थींदा आहिनि। नंबर 1 प्राइमरी स्टोरेज ऐं नंबर 2 सेकेंडरी स्टोरेज। प्राइमरी स्टोरेज आज़ी वक़्त जे लाइ रैम में स्टोर थींदी आहे, जेका कंप्यूटर जे ऑन रहण ताईं महफ़ूज़ रहंदी आहे। जीअं ई कंप्यूटर खे ऑफ कयो वेंदो आहे त प्राइमरी स्टोरेज अज़ ख़ुदि ख़तम थी वेंदी आहे। इन खां पोइ अचे थी सेकेंडरी स्टोरेज। सेकेंडरी स्टोरेज में असांजी डेटा काफ़ी अरसे ताईं महफ़ूज़ रहंदी आहे, जेका कंप्यूटर खे ऑफ करण जे बावजूद बि महफ़ूज़ रहंदी आहे। जेसीं ताईं अवां पाण उन डेटा खे डिलीट न कयो या उहा ख़राब न थिए तेसीं ताईं उहा महफ़ूज़ रहंदी आहे। उन खे सेकेंडरी स्टोरेज चयो वेंदो आहे। स्टोरेज जे लाइ इस्तेमाल थींदड़ डिवाइसिस सभ खां पहिरियां अचे थी हार्ड डिस्क, जंहिंखे HDD चयो वेंदो आहे। सेकेंडरी स्टोरेज जे लाइ सभ खां वधीक इस्तेमाल थींदड़ डिवाइस हार्ड डिस्क आहे। हार्ड डिस्क जे अंदरि हिकु मक़नातीस प्लेट हूंदी आहे। हार्ड डिस्क जी मक़नातीसी प्लेट ते डेटा कंप्यूटर जी ज़बान यानी मशीनी ज़बान में महफ़ूज़ थींदी आहे। हार्ड डिस्क अक्सर सिस्टम यूनिट जे अंदरि लॻल हूंदी आहे। हार्ड डिस्क खे आसानीअ सां कंप्यूटर खां अलॻि करे सघिजे थो ऐं कंहिं ॿिए कंप्यूटर में बि लॻाए सघिजे थो। हार्ड डिस्क में स्टोरेज जी गुंजाइश गीगाबाइट्स में मापे सघिजे थी। 1 गीगाबाइट में सरासरी 500 किताबनि जेतिरो मवाद स्टोर थी सघे थो। हार्ड डिस्क खां पोइ अचे थी USB या फ्लैश ड्राइव। हीअ बि हिकु सेकेंडरी स्टोरेज डिवाइस आहे, जेका डेटा खे हिकु कंप्यूटर मां ॿिए कंप्यूटर में ट्रांसफर करण जे कमु अचे थी। USB साइज़ में नंढी हुजण जे बावजूद स्टोरेज जी काफ़ी गुंजाइश रखे थी। कंहिं कंप्यूटर मां डेटा हासिल करण जे लाइ USB निहायत आसानीअ सां कंप्यूटर में अटैच करे सघिजे थी ऐं बाद में आसानीअ सां अलॻि बि करे सघिजे थी। हार्ड डिस्क ऐं USB खां पोइ 3 नंबर ते अचे थी CD या DVD। CD या DVD बि हिकु सेकेंडरी स्टोरेज डिवाइस सॾिजे थी। हिन में डेटा जे स्टोरेज जी गुंजाइश बि सुठी आहे। हिन में डेटा काफ़ी अरसे ताईं महफ़ूज़ रखी सघिजे थी। CD या DVD अक्सर ऑडियो ऐं वीडियो मवाद स्टोर करण जे लाइ इस्तेमाल कई वञे थी। काफ़ी जॻहनि ते कंप्यूटर जा सॉफ्टवेयर बि CD में मौजूद हूंदा आहिनि। मिसाल तौर प्रिंटर ड्राइवर्स, ऑपरेटिंग सिस्टम या ॿिया खोड़ सारा प्रोग्राम बि इन CD में मिली वेंदा आहिनि। DVD में स्टोरेज जी गुंजाइश ऐं कारकर्दगी जे हवाले सां CD खां वधीक बहितर आहे।